बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह फातिहा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। खुदावंद चारदा मासूमीन जे सदके में सूरह फातिहा, सूरत अखलास, मौला जी पाक नियाज़ जो सवाब, मजलिस अज़ा ज़िक्र पाक जो सवाब, कुल अजर 14 मासूमीन जे हदियो, 14 मासूमीन जे हथारों मार्फत मरहूम ज़वार हामिद अली ऐं उस्ताद मरहूम ऐं ॿिया मरहूमीन जमीओ मरहूमीन मोमिनी मोमिनात, ख़ुसूसन उन्हनि मोमिननि खे जिन खे कोई यादि करण वारो कोन्हे, खुदावंदा उन मरहूमीन जी रूहनि खे ईसार करणु फरमा, मरहूमीन जी मग़फ़िरत करणु फरमा, अस सभिनी खे वाजिबात खे अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा, कंहिं बि शरीफ़ मोमिन खे कमीननि जी मुहताजीअ खां पनाह ॾियणु फरमा, बानियान जो तॾो विछायल कावश कोशिश पंहिंजे बहितरीन अंदाज़ सां खुदावंदा पंहिंजी बारगाह में इबादत में शुमार करणु फरमा, इमाम ज़माना जो जल ज़हूर करणु फरमा। मिली करे हिकिड़ी सलवात पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन खैरिल मुबश्शिरीन वल मुनज़िरीन सय्यदना व तबीब नुफूसना व शफ़ी ज़ुनूबिना मौलाना व मौला सकलैन जद्दिल हसनैन अबुल क़ासिम मुहम्मद आले तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन अला लानतुल्लाहि आदाहिम मलऊनीन अजमईन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वज़्ज़ब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन अतमहुन्न इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा। सलवात पढ़ो। मजलिस कबूलियत वास्ते हिकिड़ी सलवात। पंहिंजे पंहिंजे मरहूमीन जी मग़फ़िरत वास्ते सलवात। कुरान पाक जे बेहतरीन आयतुनि मां इम्तिहान वारी आयत पढ़ी आहे। केतिरियूं केतिरियूं हस्तियूं कठिन इम्तिहाननि मां गुज़री पोइ वञी पंहिंजे रब सां मिलिया। ख़ासि करे जॾहिं बि पढ़ी आहे त न्याज़ जी लालच रखी न पढ़ी आहे। ॾे थो रब जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो हो पोइ भारींदो आहे सिज अवल ॾींदो आहे उन्हनि खे। कुझु न कुझु क़ौम खे ॾियण जी कोशिशि कयो, कुझु न कुझु माण्हुनि जे अमल में वाधारो थी पवे, कुझु न कुझु वाजिबात जे तरफ़ माण्हू अचनि, कुझु न कुझु नाफ़रमानीअ खां बचनि, हुन करीम रब जे फर्मा बरदारीअ जे कोट पे अचनि। सदाई कोशिशि इंसान हिते रहणो कोन्हे। भली असां गठे बतियूं मता त ॾाढा वञा, जॻह बि कोन थियूं लुॾनि, बीमारी बि कोन लॻी आहे, अञा घुंज बि मुंहं में कोन पिया आहिनि, पर हिकिड़ो ॿियो शेर तव्हांजे समात कयूं वञा। फयाज़ साहिब जर्र मथे हिकु दफ़े शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जन दरिया तां टपिया। ये जमल पाण में छोलियूं लॻंदियूं आहिनि न, उन जे विच में हिकिड़ो फोटो ठहंदो आहे। अन फोटे जी का ज़िंदगी कान्हे का, बसि ठहियो वरी ढहियो।
तवज्जो सां ॿुधो बसि अधु कलाक जे अंदरि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾिसी चयो अल्लाह असां बि ईअं आहियूं जीअं फोटो ड्राइव जर मथे फोटो जीअं लहर न लॻे अध थिए आहे पिण तूं तीअं दुनिया मोको ॾींहं वरी ॿुधो सॼो ॾींहुं कमाइण जाइ भली सॼो ॾींहुं कमायो सवारी भली सॼो ॾींहुं कमायो खाधो भलो सॼो ॾींहुं कमायो लिबास भलो मां किन मेंबर जी अज़मत जो कसम आहे इहे जेके तलब करे थो इहे तुंहिंजी ख्वाहिश न अहिड़ी जानवर खे बि आहे वरी ॿुधो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेके असां सुखा खणी पीर करे छॾियो आहे हू वॾा फ़िलासफ़र क़ौम खे कुझु ॾियणु पियो चाहे मां त हिकु दफ़ो ई वियो साईं जे बारगाह में नंढीड़ो थलो आहे जंहिंजे बि विच ते मौला गाज़ीअ जो अलम लॻो पियो आहे सिंधी क़ौम जे में का जुरियत हुजे हा न त हिन शाह साहिब जे चौधारियूं यूनिवर्सिटियूं ठहियल हुजनि हा त हिन चयो छा आहे हाणे ॿुधो साईं चए थो बंदा हिन जहान के छॾी ते रोई तरतीब सां तख़्तड़े ते धरींदई धोई लाहे वठंदई लतीफ़ चए या लिबास वारी डोई सखा जी सैयद चए भरे ॾे का डोई हो कमी दी सोई बाक़ी पोयूं माल पराओ थी नारे हैदरी बाबा दे बुलंदर सलवात हर माण्हू आहे सुख जो तालुब ओजागो भी न हुजे गर्मी भी न लगे मस्जिद ते ठिप लड़ी न वेंदी नालो खयो आहे कावड़ी जो भी माधु बिरे दे न बा आई माके कदी न यो चिंतो रहियो आहे त ॿिया दफ़े घुराईंदा या न घुराईंदा सुभान अल्लाह कमाई खाऊंदा तू छा ॾींदे सुभान अल्लाह तुझे हथ कुछ ही कोने को अमीर मौला जे साथ जो कसम आहे एक दफ़े मुझो हसनैन जो बाबू कायनात जो इमाम काबे जो गोहर रसूल जे कुल्हन ते सवार थींदड़ जंहिंजो चेहरो वजहुल्लाह जंहिंजा हथ यदुल्लाह जंहिंजो सिर सिरुल्लाह अल्लाह तो जे बंदा समझे ही कोन तो गाल के मुझो हुस्न ॾिसणो थी त अलीअ जे हुस्न खे ॾिसो मुझी ताकत ॾिसणी थी त अलीअ जे ताकत खे ॾिसो जे मुझी सखा ॾिसणी थी पंहिंजा त पंहिंजा पर कातिल खे बि अॼु खाली न मोटायो काथे पुॻा हर माण्हू ॾुख सुख जो तालिब मौलवी हुजा अज़ादार हुजा वडेरो हुजा कुड़मी हुजा पर साईं जमल अचा त सुखियो रह कांदड़ा मजलिस जे सेंटर जो जुमलो पुछूं त इमाम खान मां शेख पंहिंजे तरफ़ां कुझु चवंदो बि मुझे इमाम खां कई मुरीद पुछो मौला बहादुर माण्हू कहिड़ो आहे बुज़दिल कहिड़ो आहे डरपोक कहिड़ो आहे बहादुर कहिड़ो आहे मौला चयोसि घणा सुख घणो दौलत घणी आसाइश घणियूं सवारियूं माण्हूअ खे बुज़दिल बनाए छॾे समझ में ॻाल्हाई साईं भला इहो कुड़मीअ जे कढ चौकी हूंदी आहे या वॾेरे जे कढ बंदूकी चौधारियूं कहिड़े हूंदा आहिनि ऐं कसम अल्लाह जो असां हिन ग़रीबत मां फाथा केतिरा आहियूं ठीक है मुंहिंजा बाबा साईं इहो फाथा हिन जे करे जो असांजी दीद होॾे आहे इमाम जे सीरत ते दीद ई कान्हे का जो मुंहिंजे इमाम जे हिन पहिरियाण मुबारक खे चतियूं एतिरियूं लॻाइणा आहिनि जो हण जी जाइ कान्हे का ठीक है समझी वञो ॻाल्हि खे साईं ॾुख अचो साईं सलवात पढ़ो आए बटे में तो सफ़ा करारा वरी हिकिड़ी सलवात पढ़ो अल्लाह ए ज़ुल्हज जो महीनो आशिकनि जो महीनो आहे साईं इन महीने में हर आशिक
उरूज जे इश्क ते पहुतो वाह। ये हर महीने में कहीं न कहीं आशिक जो इम्तिहान आहे, पर ये टोटली आशिकन जो इब्राहिम जो इम्तिहान ज़ुल्हज ज़ुल्हज ते इब्राहिम अञा माँ जे बदन मां मस आए। पहिरियों इम्तिहान इहो वरितो मां, घर में न टिकायो मां, तोखे गार में मां रखी आई। हाणे नंढीड़े ॿार खे जो कंहिं गार में सुम्हारिजे त रोअंदो न। ये तो बड़े कांधड़े के गोठ में इब्राहिम नबी खां पुछूं था, इब्राहिम नबी रुने छो न अकेले नंढड़े खे तो मां उछले आई। उतो दा करे चंदी मोला बख्श, गार में रोवण शराफत जी निशानी ना है। ठीक है मुझे बाबा साईं, अञा 15 साल उम्र थियस जेका आयत मुबारक पढ़ी आ। गार खां पहिरियों दफ़ो ॿाहिरि जो निकितो, ॾिठई त कुझु इंसान तारनि खे सजदो था कनि, कुझु सिज खे, कुझु चंड खे, कंहिंजे कुल्हे ते हथु खणी चई हे तव्हांजो छा आहे? चई रब। चई जेको ॿुॾी वञे उहो रब न आहे, जेको ग़रक़ थिए उहो रब न आहे। बसि आयो घर। हिते मौलविन खां असां ॿुधंदा आहियूं त इब्राहिम जो नबीअ जो पीउ काफ़िर आहे। मां जो तव्हांजो ॾोह ई कोन्हे, असांजे मुस्तफ़ा जे ई बाबे खे बख़्श न कयो अथव त पोइ इब्राहिम जे पीउ खे काथो बख़्श कंदव? हुनजे पीउ जो नालो तारख आहे, आज़र चाचो आहे। असुल में अबू लहब जो दर छॾनि त क़ुर सम्झ में अचे न। मां विच में जुमिलो ॾेई वञा, मुंहिंजे इमाम खां कंहिं पुछो मौला हिन काइनात जे ख़ुश्क जो, तर जो, ज़मीन जो, मौत जो, हयात जो, नूह जे बेड़े जो, इब्राहिम जे आड़ाह जो, हिन पूरी काइनात जो इल्मु काथे आहे? बाबुल इल्म जवाब ॾिनो, पुछण वारा पूरो इल्मु क़ुर में। मौला क़ुर जो इल्मु काथे आहे? मौला फरमाए तो यासीन। मौला यासीन जो इल्मु काथे आहे? मौला फरमाए सूरे फातिहा में आहे। मौला सूरे फातिहा जो इल्मु काथे आहे? मौला फरमाए बिस्मिल्लाहिर रहमान रहीम में आहे। मौला बिस्मिल्लाहिर रहमान रहीम जो इल्मु काथे आहे? मौला फरमाए पेच नुक्ते में आहे। मौला पेच नुक्ते जो इल्मु काथे आहे? मौला फरमाए पंहिंजे सीने ते हथ हणी ऐं चई अन नुक्ततुन अल्लती तहतल बा, ऐं उहो पेच जो नुक्तो मां अली आहे। हाणे त ख़बर पई त इहा बिस्मिल्लाह पढ़ियल छो न था? इहा सियासत आहे कहिड़ी? मूंखे रब जे ज़ात जो कसम आहे, टाइम जे अंदरि थो पढ़ां, 2 टालुनि जे किले ते बि बहस आहे। नंढी अहिड़ो मिसाल जेको बच्चो सम्झे। हिन 5 पैसे जे नोट खे चीभट छोड़ींदा आहिनि। ॻाल्हाए त सही, गर्मी त न आहे न? कंहिं दुकानदार खां पुछे साईं हिनखे छो थो करे? चई साईं नकुल न हुजे। भाई नकुल कहिड़ो आहे, असुल कहिड़ो आहे? हिन ते बि फोटो क़ाइदी आज़म जो आहे, साओ रंग हिन जो बि आहे, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान हुन ते बि लिखियलु आहे, हिन ते बि लिखियलु आहे। भई नकुल कीअं आहे, असुल कीअं आहे? चई साईं हिकिड़े नोट खे बनायो आहे माण्हुनि, हिकिड़ी नोट खे बनायो आहे हुकूमत। मां चयोमांसि थोरो गैरत जे जज़्बे खे वधाए, माना जेको माण्हू बनायो हुन ते सौदो न मिलंदो। चई त साईं सौदो त न मिलंदो, अरेस्ट थींदासीं, बचंदासीं। मां तो ॻाटो लही, जेको माण्हू जे बनियल जे नोट ते सौदो नथो मिलई त शूरा जे बनियल इमाम ते जन्नत काथो मिलंदई? ॿाहिरि निकितो। चाचा से इब्राहिम चयो इब्राहिम तूं यतीमा पी बि छॾे वई, हे मुंहिंजा पुत खणी खपाए अच कंहिंखे जेको तौहीद जो मुहाफ़िज़। चए त ठीकु आहे, अॼु 2 कम थींदा। इब्राहिम चयो अॼु 2 कम थींदा। हिकु त हिननि खे ज़लील कंदुमि, ॿियो त अॼु अलाह जे तौहीद जे नारे हणण जो बि वक़्तु आयो आहे। भले टीवीअ ते ॿियो कुझु न त साबुण जा स्पॉन्सर त तव्हां ॾिठा हूंदा, पर जे चवनि त भाउ साबुण कंहिं कम जो न अथव, साबुण रहंदो भूरे में कारो कंदुव, साबुण मिटी न लाहींदो। कसम दो अलाह जो हिन मजमे में को वठंदो कोई न ख़राब। त इब्राहिम नबी असांजे टोकरे में विधो, टोड़ो मथे ते न खई, हो तौहीद जो मुहाफ़िज़ हो।
ये टोड़ो विची घिटी मां के लींदो हे हो को दींदो तो वठो तो भली वठो बाकी इन कमीनन में कुछ ही कोने बाबा सदा तो सही छफी केर थो असा तो न सत हते ही न पाता न हलंदासीं जुलूस में गर्मी आ ॾाढी ओ जागुआ ॾाढो सम्झे ही कोन थो ॻाल्हि के इन हलण जी इम्तिहान में तो सब कुछ आ जमल खपाई दो वडे महल ते थी त पियस मानो को बचे महल कंजो अची यो असांजो अल्लाह जो महल निमरूद आ चे त बस रात ॾींहुं रात थे त इन्हनि जा रब जे ज़ात जो कसम अध रात जो कोहाड़ो खणी वो मेले ते विया हे मेला पुराना आहिनि वो सब मेले ते विया सभिनी जी कंहिंजी टंग चट कंहिंजी ॻिची चट कंहिंजो धड़ चट सभिनी खे केर आहे वॾे पुत जे मथां कुहाड़ो रखियो आहे वो जमल मोटिया मेले ता पंहिंजे ख़ुदाउनि जी हालत ॾिसी चई त ही त वॾो ज़ुल्म थी वियो असांजी रबनि सां इहा हालत कई आहे हिकिड़े कमीने चयो कंहिंजो कमु न अथव इहो तारख जे पुट इब्राहिम जो कमु आहे आयो अरेस्ट थी बजी चेस इब्राहिम तो कयो आहे कमु तो ही त जो जुमिलो पढ़े इन खां पुछो नी जंहिंजे कुल्हे ते कुहाड़ो पियो आहे इसी चऊं सा ॻाल्हाईंदो आहे छा चई ॻाल्हाईंदो न त शर्म नथो अचेव जेको ॻाल्हाएव न उहो रब आहे छा रब जे ज़ात जो कसम समेटे वाई मुंहिंजा बाबा साईं अल्लाह जे ज़ात जो कसम आहे इम्तिहान पूरो जे इब्राहिम अञा इमाम न बनाईंदो मां इन बरियल बाहि में घेरो टिन मेलनि में बाहि भरी ऐं जमल मंचक में पींघ में पियो न ऐं जमल पींघ में लुॾी वाउनि जे लहरुनि ते हलियो न अल्लाह जिब्रील खे जिब्रील अर्ज़ु कयो मुंहिंजा मालिक साईं इहो ई त आहे जेको ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो आहे इहो ई त आहे जेको तुंहिंजा सजदा कंदो आहे इहो ई त तुंहिंजो ज़िक्र कंदो आहे अॼु बाहि में थो वञे मोकल ॾे त मत त कयांसि चई जिब्रील हिन आशिक़नि ऐं माशूक़नि जी इम्तिहान खे तूं सम्झी कोन थो सघे पर जे मदद वठई त वञ भर में अची ऐं चएसि इब्राहिम मदद कया मुस्कुराए चएसि तूं आयो आहे या हुन मोकिलियो थी आवाज़ आयो मां न आयो आहियां मां पाण आयो आहे जी हटी परे थी चाहे मोकिलियो आहे बचाइण वारो वेझो जमल साईं पयो बाहि में त जेका अंगूरनि उकारी आहे काठी उन अंगूर झलिया जेका ॾाढ़ुनि वारी काठी उन ॾाढ़ूं झलिया जेका खचीअ वारी काठी उन ॾंग झलिया इन नमरूद जी धीउ मथे कोठे ते वेठी आहे त सॼी दुनिया हिकु पासे ही तारख जो पुट हिकु पासे आहे अॼु जे भाउ खे गुज़ारो कयईं त पोइ बाबे खे नथी ॿुधायां कलमूं थी पढ़ांसि असां साईं बस मां छा कयां बस ॿिए दफ़े ईंदुमि असां साईं सफ़ा साईं जहिड़ो मिसाल ॾेई ऐं मुकायां मां खां को पुछे त मुला बख़्श ॾे अवाल फ़सुल थियो आहे चवंदोमांसि साईं केला तार बीठा आहिनि 3-4 गाॾियूं अलाह कंदो निकिरंदी भला बनी कई थी न साईं पाणी ॾिनो थी न साईं रोबो कयो थी न साईं मोली हाणे त ठीकु ठाक तुंहिंजो मथो फेरियो आहे बनी भी न कई थी केला भी न क्या थी वयूं भी ना है ये केला थींदा कीअं मां चवंदोमांसि पोइ सम्झी वई न ॻाल्हि खे त माना बिना महिनत जे केला न त पोइ बिना महिनत जे जन्नत काथो मिलंदई कसम दवा लाजो बस मां मरकज़ी नुक़्तो थो पढ़ां सॼो ॾींहुं होटल ते पंचा भई छॾियूं आहिनि न गाह जा न पठे जा न रब जा न रसूल जा न मस्जिद जा न इमाम बारगाह जा न कंहिंजे कम जा न कार जा अरे अल्लाह तोखे इन खिचालत लाइ पैदा कयो आहे अल्लाह तो चे समझे ही कोन थो ॻाल्हि के अकेलाईअ में गुनाह ॿियो आहे पर जमल विच मजमे में वेही ऐं उरिया न त थो ॾिसे न हाणे तो पंहिंजो पाण खे ज़लील कयो आहे न भई जे मां रब ज़लील न कयां त मां रब ई न आहियां मैसम जहिड़ो तमार जहिड़ो सहाबी
दुनिया अली मौला के ज़ियारत लाइ ॻोल्हे पई पर मुंहिंजो मौला मैसम के ॻोल्हींदो पियो ते मैसम काथे आहे कंहिंजो घिटीअ जे मोड़ ते मिली वञेसि त चएसि मैसम वञ तूं कमुकार कर मां अली तुंहिंजो खारकां थो खपायां का दौलत ॾिसंदो आहे मुंहिंजो इमाम मौला रखी टोकरी हुत इमाम वेठो हित मां जहिड़ो आयो टको खोटो मिटीअ मां लही चई या अली खारका ॾे मुंहिंजो मौला चएसि त टको रखी वञ खारका खयूं वञो चई त न सुञातई जे टको न सुञातो इहो इमाम काथे आहे हितां खई त खारका सही अॻिते जो वञी खोली त कुलनी में कीड़ा खाइण जेका लाइक़ ई कान्हे मोटी गुस्से मां चई हसनैन जा बाबा ये खारका ॾिनी थी मौला मुस्कुराए चयो त तूं टको रखियो ॿुधो से टको खोटो न वञो न खोटो टको अली क़बूल न कयो न त पोइ सम्झी छॾ खोटो मोमिन बि अली क़बूल न कंदो सुभान अल्लाह बेशक हेॾे बि ज़बान ते बि उन मैसम भर में वेठो जे मैसम असांजे इश्क में जो इम्तिहान थियई छा कने कदमनि ते हथ रखी चएसि मौला तकलीफ़ ॿुधाए त ज़ेन उठायां जे मैसम इहा ॿियाड़ी भञी छॾनी ॻाल्हाइण जी लाइक़ न रही कदमनि ते चुमी ॾेई ऐं चएसि हसनैन जा बाबा ये तकलीफ़ थोरी ॿुधाई थी अलीअ जो इश्क अञा मथे आहे ॿियो दफ़ो मौला मुझे जुमला दोहराए चएसि हीअ बाज़ू कटनी वरी हीअ ॼंग वठनी वरी हीअ ॼंग वठनी आख़िर में ज़बान कटनी रब जे ज़ात जो कसम कदमनि खे चुमी ॾेई ऐं चएसि मौला नंढड़ा इम्तिहान थो ॿुधाए तुंहिंजे ॿिन्ही शहज़ादनि तां मां क़ुर्बान वञा हे तकलीफ़ थोरी आहे तुंहिंजो इश्क वॾो आहे रब जे ज़ात जो कसम जेसी त असां इम्तिहान मां न गुज़रंदासीं कामयाब न थींदासीं भली पाण खे डटा ॾींदो वक़्तु त असां एतिरा मोतबर आहियूं ए माण्हू शेखनि ते बि ॿाहूं हणंदा था वतन असांजा जा 14 आहिनि शफ़ादार आहिनि कंदा पर क़बर में लहूं त ॾिसी त चवनि त असांजो आहे सुभान अल्लाह पर इन मस्जिद में हो कोडे मौलवी त हर नमाज ते 100 रुपया मिलंदो हर नमाज ते नंढे के वॾे के पोड़े के पके के 100 रुपया मिलंदो ईमानदारीअ सां मजलिस में ॿुधा मस्जिद खुटी वेंदी नमाज़ी छो 100 रुपया तो मिले न भले मां बस जुमलो थो चवां इहो नमाज़ में असां थकिजी छो था पऊं इन जे करे असां नमाज़ पढ़ूं काथे था असां था कयूं उथ वेह तंहिंजे करे थकिजी था पियूं वजूद ई कोन्हे उहो जंहिं नमाज़ पढ़ी उनखे रब चयो फातिमा जा बाबा एतिरी न पढ़ो घटि पढ़ असां बि चयोसीं फातिमा जा बाबा एतिरी छो थो पढ़े आवाज़ ॾिनो मौली साहब तूं कंदो आहे उथ वेह मां नबी सजदे में मेराज थो कयां मुसले छॾण ते दिल्ली नथी ख़बर थी त इहो सजदो छा आहे असांजो वजूद बीमार थी चुको आहे ऐं महरम मथां थो अचे पंहिंजे किरदार खे ठीकु कर पंहिंजे लिबास खे ठीकु कर पंहिंजे उथण वेहण खे ठीकु कर उरियानियत ते न वेहो पंहिंजे ज़िंदगियुनि खे तबाह न कयो कोई न हलंदो कबर में ईंदा त 14 ईंदा रब जे पाके ज़ात जो कसम जंहिंमहिल 10 जी राति थी न सरकार गाज़ी उन पासे ॾों बीठो आहे जा तो ख़ैमनि खे मूं त पई लॻी अध रात जो टाइम थियो सरकार हुसैन सरकार ये ख़ाब खैमन जो मुआइनो कंदो उन तरफ़ वियो जाॾो ऊंदहि घणी कदमनि जे आहट ते वफ़ा जे शहंशाह कल जे चयो हेॾे अचण वारा केरु
मुझे मौला जो गाज़ी मां हुसैन आया बस ये जेॾो गाज़ी हो हेठि निमी ऐं कदमनि ते हथ रखी चई सरकार तूं हुकुम करे हा मां बानीअ जो ॿार जो हाज़िर आहे। सरकार ॾे अचण जी तकलीफ़ आवाज़ आयो गाज़ी अॼु कमु उहो मां कंदुमि तोखे चवण जी ज़रूरत ई न का चई मौला उहो कहिड़ो कमु आहे रब जे ज़ात जो कसम आहे हुसैन हेठि झुकियो इन खीमनि जे चौधारियूं नंढड़ियूं वलियूं फुटलाहूं जंहिंमें नंढड़ा नंढड़ा कंडा हुसैन मौला उहे वलियूं पाण पटण लॻो। सरकार शहनशाही वफ़ा कदमनि ते हथ रखी ऐं चयईं ज़हरा जलाल हे छा थो करे आवाज़ आयो सुबुह ख़बर पई आहे सुबुह खां सुभाणे शाम मुंहिंजे खीमनि खे बाहि लॻंदी ऐं मुंहिंजी ज़हन बि पहिरियों उघाड़े ॿाहिरि निकिरंदी मां नथो हुसैन चाहियां त मुंहिंजे ज़ैनब जे पेरनि खे कंटा लॻनि। शाम जो टाइम थी वियो आहे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे चयूं त सरकार पेर न बचाए सघेसि पर चादर हीअ सिर जी बि बची न सघी। अॼु असां तव्हां रड़ियूं करे रोऊं था न त सरकार अलीअ जे धीअ खां चादर लुटिजी वई तूं ॿुधी रोए थो न रब जे ज़ात जो कसम आहे क़ुर्बान वञा उन ज़ैनुल आबिदीन जे ज़ात तां जंहिं लहते ॾिठी गिटन में जमल अलीअ जे धीउ पहिरियों कदम रखियो न सरकार हुसैन जूं अखियूं पटला ई पटला रहियो ॾिसंदो रहियो भेण जो इम्तिहान अञा शाम जे बाज़ार में पहिरियों कदम रखे हुसैन अखियूं बंदि कई। शरीकतुल हुसैन हीअं मथे ॾिसी ऐं चयसि भाउ तोते ज़रबूं हलियूं त बि मां ॾिसंदी रहियमि तुंहिंजो अकबर ज़ीनता रथो त बि मां ॾिसंदी रहियमि असगर खे 6 महीने जे बच्चे खे तीर गले में लॻो मां ॾिसंदी रहियमि मुंहिंजे कासिम जे जिस्म जा हिसा थी विया मां ॾिसंदी रहियमि अॼु जॾहिं मुंहिंजी करबला आई आहे त तूं अखियूं बंदि कयूं। आवाज़ आयो ज़ैनब तुझी करबला ॾुखी आहे रब जे ज़ात जो कसम आहे बसि मुकायो आहे मुंहिंजा बाबा जमल न 7 दरवाज़े ते अलीअ जी धीउ पहुती 700 कुर्सियूं शराबिन जूं लॻियूं पियूं आहिनि ज़ैनुल आबिदीन के सहारा ॾींदड़ अॼु जमल 7 दरवाज़े ते अलीअ जी धीउ वेठी न ऐं तासियाना उठा ज़ैनुल आबिदीन जे ज़ात पाक ते उथार पंहिंजे पुफीअ खे चयसि त दरबार में अंदरि हल जमल घर में चयसि पुफी अम्मा तूं नथी हुते त मुंहिंजे कंड ते ज़ुल्म शुरू आहे रब जे ज़ात जो कसम आहे जुमिलो ॿुधंदे ज़ैनुल आबिदीन जे चहिरे ॾे ॾिसी ऐं चयसि अब्बा अंदरि त ॾिस त केरु वेठा आहे। जमल 700 कुर्सन में अलीअ जी धीउ अंदरि दाख़िल थी न जनाबे फिज़ा इन टाइम जे लाइ ज़िंदगी घुरी अॻियां जमल बीठी नी अलीअ जे धीउ जे इन कमीने जो आवाज़ आयो त तव्हां में अलीअ जी धीउ केरु आहे कंहिं चयसि इन ॿुढड़ी मस्तूरात जे पुठियों बीठी आहे चयसि हटी वञ ॿुढड़ी मां अलीअ जे धीउ सां कलाम कंदमि जमल फिज़ा जे इन पुठीअ ते तासियाना उड़ा न ऐं रत जा फुहारा ॿाहिरि आया चौधारियूं दरबार में फिज़ा ॾिसी ऐं चयो हबशियो तव्हांजी ग़ैरत काॾे वई आहे हीअ तव्हांजी फिज़ा आहे 40 हबशी तरारियूं खणी जमल मथे उभा बीठा न ऐं हिकिड़ो हबशी ने जुमिलो चयो वरी तशद्दुद न कजाए असां हिन जा वारस वेठा आहियूं अञा वारस जो जुमिलो आयो अलीअ जे धीउ मदीने ने मुंहुं कयो वाह मुहम्मद वाह अलिया अॼु फिज़ा जा बि वारिस आहिनि पर अॼु मां ज़ैनब जो वारिस कोई कोन्हे। الذين ظلموا أيها الخلقون إنا لله